अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 28 नवंबर संडे। टाइम थिया 11:30 ऐं हीअ निम तव्हां सां शेयर कयां। हीअ ॿी निम जेका अलाह तरफ़ां तोहफ़ो आहे मूंखे, पंहिंजो पाण फुटी हुई, उनखे मां अलॻि पॉट में हयो। हाणे वॾी थी रही आहे, वरी जीअं हीअ वॾी ऐं मज़बूत थी वेंदी त मां हिनखे इंशाअल्लाह ॿाहिरि शिफ्ट कंदमि क्यारीअ में, छो त ॿाहिरि इलाही सारी जाइ आहे। सुबुह जो कुझु प्लांट्स जा हिते पन पटियमि, किन जी सफ़ाई कयमि थोरी घणी, ऐं मुंहिंजो सुबुह खां कमु करण जो को मूड न आहे। मां एज़ यूजुअल संडे ते थोरी एक्स्ट्रा निंड करे वरिती आहे, ऐं उनखां पोइ इलाही सारी वीडियोज़ ॾिठियूं जेके एॾनि ॾींहंनि खां मां डाउनलोड करे रखियूं, त मां ॾिसंदमि, इंतज़ार में हुयूं, उहे ॾिसंदी रहियमि, कोई कमु न कयो आहे। ऐं हाणे असां मां ऐं सुराण वञूं था ॿाहिरि कुझु ज़रूरी कम सां, उहो करे मोटंदासीं। इंशाअल्लाह मुंहिंजी बैटरी चार्ज थी वेंदी तेसि ताईं, ऐं पोइ मोटी अचे मां कुझु न कुझु कमु कंदमि इंशाअल्लाह। हलूं था हाणे ॿाहिरि। ऐं पहिरीं वारी निम जेका पंहिंजो पाण फुटी हुई, जेका मूंखे इलाही ॾींहं ख़बर न पई पई कहिड़ो वण आहे, उहा माशाअल्लाह हेॾी वॾी थी वई आहे, मूंखां बि इलाही वॾी थी वई आहे। मां सम्झां थी 6-6.5 फुट हुनजो कदु थी वियो आहे। सो इंशाअल्लाह जॾहिं हूअ ॿी निम जेका फुटी आहे इतफ़ाक़ी, उहा जॾहिं वॾी थींदी, थोरी मज़बूत थींदी, त उनखे वरी मां हिते हणंदमि, छो त मूंखे हिननि खे डिस्टेंस ॾियणो आहे, त जीअं हिननि खे वधण जो इन में टाइम मिली वञे, न त वेझा वेझा हणिबा त वॾा थींदा त हिक ॿिए में फासी पवंदा। सो हाणे हलूं था असां ॿाहिरि। असां अची विया वापसि। तक़रीबन 1.25 कलाक असांखे ॿाहिरि लॻो। भाॼी न वरितीसीं, छो त भाॼी मां रोज़ानो वठंदी थी रहां, तक़रीबन हर शइ पई आहे। त हीउ फ्रूट वरितोसीं जेको बि मौसम जो असांखे वणियो, ऐं उनखां अलावा बाक़ी शॉपिंग जेका कया उहा ॾाढी ज़बरदस्त आहे। मां इलाही एक्साइटेड आहियां, उहा तव्हां सां पोइ शेयर थी कयां। अॼु असां पचाईंदासीं हलीम। अनु नज़र नथो अचे, ॿियो सुराण सुबुह सवेर भिॼायो हो। सो मिक्स ही अनु वठी आयासीं ग्रॉसरी में, ऐं चिकन बि सवेर खां कढी रखियो हो, त हाणे मां इहो बि चाढ़ींदमि। ऐं हीअ मां कल्ह सुबुह मलाई कढी रखी, जेको फ्रीज़ थियल ॻंढो शाम ताईं वञी मस डीफ्रॉस्ट थियो। राति जो मां हिन में ॾही विझी रखी त जीअं ॼमी वञे। हाणे मां हिन जो ठाहींदमि गिहु। सो इहो बि कमु आहे। हाणे यको हिकु ई दफ़ो मां घिरंदमि किचन में, त उहो सभु कमु कंदमि, बाक़ी शॉपिंग तव्हां सां शेयर कयां। त कल्ह जेको मां व्लॉग ठाहियो उहो अञा ताईं अपलोड न थियो आहे। असां वटि इंटरनेट बंदि आहे, ऐं मां तव्हां सां अॼु वारो ई सभु कुझु शेयर थी कयां। ऐं मूंखे न आहे ख़बर शाम ताईं, जेसि ताईं मां ही अपलोड कंदमि अॼु वारो व्लॉग, तेसि ताईं उहो सैटरडे वारो अलाए थियो हूंदो या न थियो हूंदो, काई ख़बर न आहे। सो ॾिसूं था छा थो थिए। हाणे असांखे वठिणो हुयो असांखे, बल्कि मूंखे ही मटीरियल, ठीकु आहे, मूंखे कुझु ठाहिणो हो, सो मूंखे इहो ईअं मिलियो। हीउ नंढिड़ो हिकिड़ो कंबल आहे कंहिं ॿार जेतिरो, पर मूंखे ही वारो मटीरियल खपे पियो। त इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मूंखे कंहिं बि नई दुकान तां कपिड़े जे तां कोन मिलंदो, त इहो मूंखे इन जे लाइ लुंडा बाज़ारी वञिणो हुयो। त संडे बाज़ार में संडे ते थोरो वधीक ई शयूं हूंदियूं आहिनि अहिड़े टाइप जूं, त हीउ मूंखे मुंहिंजे मतिलब जो मिली वियो। हुन मां कुझु वंडरफुल शइ ठाहिणी आहे मूंखे, जॾहिं ठाहींदमि तव्हां ॾिसिजो। सो त इहो मटीरियल वरितमि, पोइ कबाड़ो ज़िंदाबाद, ऐं इन पासे वञिजे ऐं कबाड़े में न वञिजे त पोइ हाणे छा आहे। हीअ ॿ बॉटल्स वरितियूं जेके थोरी मूंखे डिफरेंटली यूज़ करणियूं आहिनि, त एॾा त छिता थी विया आहिनि, इहे छा चवनि हिननि खे हाणे। सो चई त 200 रुपए जी हिकिड़ी, त मां चयोमांसि अच्छा वापसि रख, मूंखे 50 रुपए जी 100 रुपए जूं ॿई ॾे। मूंखे फाइनली 100 रुपए जूं ॿई ॾिनई, मूंखे घणो बहस न करिणो पियो। ऐं उनखां अलावा नंढी नंढी जाम शयूं वरितियूं। हीअ रसी त ख़ैरु नई आहे, मुंहिंजो जॾहिं हे कुअनि वारो मसइलो थियो घर में डिज़ास्टर, त मूंखे कपिड़ा सुकड़ा विझण जी जाइ घटी, त मां एहतियातन हिकिड़ी रसी वठी आहियां, त कॾहिं बि ज़रूरत पए त मां हणी सघां। ऐं हे उतां ई कबाड़े मां, सेकेंड हैंड शयुनि मां। ऐं ही काठ जा ब्लॉक्स कुझु, किन ते मां पेंटिंग कंदमि पाण। ऐं हीअ आहे जीअं त हीअ त हाणे हुननि जो जहिड़े बि हिसाब सां लिखियलु आहे,
पर मां हिन जे मथां कुझु ॿियो पेंट कंदमि ऐं पोयां हिन खे आराम सां हैंग करण जी जाइ बि आहे। त मुंहिंजे लाइ हीअ पेंटिंग जी बेस आहे। हे जेको मूंखे हिन 50 रुपीज़ जा ॾिना ऐं हीअ बि हिकिड़ो 50 रुपीज़ जो। त हीअ बि जेको आहे आराम सां हैंग करे थो सघिजे। हिन ते मां पंहिंजी मर्ज़ीअ सां कुझु बि पेंट कंदमि, छो त हाणे मूंखे पंहिंजे ॻोठ वारे घर लाइ बि कुझु शयूं ठाहिणियूं आहिनि। ऐं हीअ मूंखे एम्ब्रॉयडर्ड हिकिड़ो मिली वियो, फ्रेम ॾाढो प्यारो आहे, ए लिखियलु हो। हालांकि हिन में नंढो कार्टून ठहियलु आहे पर ए लिखियलु हो, त मूंखे अली ज़हन में आयो, पर असां हिन खे किथे भणी था सघूं। हे हिकिड़ो वरितो वुडन पीस 50 रुपीज़ जो। हे छा बि आहे मूंखे हिन सां फ़र्क़ु नथो पए, पैक्ड आहे, सील आहे, मां हिन ते पेंटिंग कंदमि। ठीकु आहे, उहे पेंटिंग्स लाज़मी तव्हां सां शेयर थींदियूं। त हीअ बेस जे लाइ मूंखे हिकिड़ी ठही ठुकी शइ मिली थी वञे, मज़बूत सुठी, त हीअ बि मां ईअं ई पेंटिंग जी बेस जे लाइ वरितियूं आहिनि। सो इहा हुई मुंहिंजी शॉपिंग। ऐं अच्छा, हिकिड़ो हिन में अञा अंदरि पियो आहे मुंहिंजो फेवरेट ॾिसो, तव्हांखे बि वणंदो। ही वुडन कटआउट कैक्टस जो, हिन ते लिखियलु आहे होम। ठीकु आहे, त हीअ जेके टे नंढा आहिनि हीअ मूंखे ॾिनई 100 जा टे ऐं बाक़ी सभु 50-50। न फ्रेम महांगो पियो ॾिए पर मां फ्रेम जा बि हुनखे 50 ॾिना। पर सची ॻाल्हि इहा आहे, अञा हुते बीह आहे न त मां इलाही ख़ज़ानो कढां, पर अञा जेको मां ख़ज़ानो कढी आई आहियां पहिरियों तव्हांखे उहो ॾेखारियां। हाणे हे त बसि ठीकु आहिनि, मुंहिंजी फेवरेट शयूं आहिनि, ॿियो छा आहे उहो ॾेखारियां थी। हीअ बीड्स जी हिकिड़ी भरियल थैली आहे, त मां हुनखे चयमि खोले ॾिसां, चई हा भले। मां खोले हिन ते नज़र विधी ऐं मां सफ़ा चरी थी वियमि। मां हुनखां पुछियमि घणे जी आहे, चई 500 जी। त मां हुनखे चयो 300। त माना पहिरियों न पियो खणी पासे ते रखियईं, पोइ आख़िर में फाइनली खणी मुंहिंजे सामान सां रखी। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी त मुंहिंजो दिमाग़ु छो ख़राबु थियो हिनखे खोले ॾिसी करे उहो तव्हां सां शेयर थी कयां। हे ॾिसो कीअं ट्रेजर आहे न, हे ख़ज़ानो मूंखे मिलियो 300 रुपए में। एतिरियूं शयूं आहिनि जो तव्हांजी सोच बि न पुॼी सघंदी, मुंहिंजी पंहिंजी सोच न पई पुॼी सघे उस ताईं। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे ॾेखारियां। हिन में हिकिड़ा त नयूं पैक थियल शयूं आहिनि। ठीकु आहे, ऐं हीअ मोतियुनि सितारनि जी दॿी, कचिरो मां कढंदी थी वञां। हे मोती डिफरेंट टाइप जा, हे सभु मोती आहिनि। ऐं हीअ ॾिसो न, एॾियूं सारियूं आइज़, हर साइज़ जूं, तमामु वॾियूं ऐं मीडियम। हे वॾियूं मूंखे पहिरियों हुजनि हा त मां जेके आउल्स ठाहिया न उन्हनि जे हणा हा अखियुनि ते, जाइ ते। ॿियो हिन में बीड्स जी का इंतिहा न आहे। हीअ सॼा वुडन फ्लावर्स आहिनि हिन में। हीअ अहिड़ा सारा मच्छियुनि वारा बीड्स आहिनि, बटरफ्लाई वारा बीड्स आहिनि। सुञाण ॾिस केरु आहे ऐं छा आहे मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां, हद ई हद। त इहो एॾो सारो ख़ज़ानो मूंखे, ऐं हीअं अहिड़ी टाइप जी शयूं हिन में नंढियूं जेके मूंखे डिफरेंट डेकोरेशन्स में कमु ईंदियूं। हिन मां सजाए रबर बैंड्स ऐं कचिरो इहो मां कढां थी, छो त रबर बैंड जेको आहे हिन में चिमिड़ी पवंदा त ख़राबु कंदा हिननि खे। हीअ ॾिसो, ऐं ॾाढियूं वंडरफुल शयूं आहिनि। बहरहाल तो इहो आहे मुंहिंजी अॼु जी शॉपिंग जेका मां तव्हां सां शेयर पई कयां। हिन महिल 3 थिया आहिनि ऐं असां लंच कोन ठाहियो आहे अञा ताईं। हे शो करणु मां विसरी वियमि, त असां ॿाहिरि वियासीं त लाहौरी गजरूं वठी आयासीं। असां सिंपल बॉइल कंदा आहियूं ऐं पीसिस करे जेको मसालो विझे या न, मां त ईअं ई खाईंदी आहियां। ऐं उनखां अलावा हिते सुरण पटाटनि जा कटलेट्स ई ठाहे कोई पंहिंजे टाइप जा अलाए कहिड़ा, त बसि इहे ई खाईंदासीं। छो त असां वटि महिमान आया त असां काफ़ी देरि हुननि सां वेठा रहियासीं, त बसि उन में टाइम गुज़री वियो। सो बहरहाल त हाणे मां जेको आहे कमु करणु शुरू कयो आहे। गिहु बि हाणे रखियो अथमि कढण जे लाइ, ऐं हलीम जो अन्न बि जेको हाणे मां रखियो आहे बॉइल करण जे लाइ। त फ़िलहालु असां हल्को फुल्को कुझु खाईंदासीं पाण, ऐं उनखां पोइ असां जेको आहे पंहिंजो कमु कंदासीं शुरू। सो इहे सभु कम हाणे थींदा। किचन जो कमु हली रहियो आहे, ऐं मां जेको आहे पंहिंजे हिन ख़ज़ाने खे रखण जे लाइ हे बॉक्स खणी आई आहियां। हे गिफ्ट में जेको असांखे बॉक्स मिलियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन खां वधीक मूंखे हिन जो को सुठो यूज़ नज़र नथो अचे, त मां हिन खे पंहिंजो ख़ज़ाने जो दॿो थी ठाहियां, मुंहिंजो ट्रेजर बॉक्स। ऐं मां हिन में ॾिसां पई, मूंखे एॾो मज़ो पियो अचे। अहिड़ा वुडन फ्लावर्स अलाए केतिरा आहिनि हिन में। हीअ ॾिसो, ही बीड्स, ऐं हिते बाय चांस निकितो आहे इहो हिकिड़ो, ऐं हीअ बि हिकिड़ो ॾेॾर जा फेवरेट ॾेॾर। ऐं उनखां अलावा हिन में हार्ट शेप ऐं स्टार शेप। हीअ ॾिसो, मतिलबु मां एॾी एक्साइटेड, एॾी ख़ुशि आहियां जंहिंजी हद न आहे। हीअ सिर्फ़ु विगली आइज़ ई 250-300 जूं थी वेंदियूं, ऐं जॾहिं त हे मूंखे पूरो जो पूरो
थाल भरियल ख़ज़ाने जो, ऐं मुंहिंजो इलाही वॾो थाल आहे जेको असां पंहिंजो आम तौर ते यूज़ बि न कंदा आहियूं। असांजे घर में एतिरा भाती न आहिनि, यानी सॼी फैमिली हुई तॾहिं बि हे थाल मुंहिंजो घटि यूज़ थींदो हुओ। हाणे त असां ॿ ॼणियूं आहियूं। सो बहरहाल हिन मां जेको बि ठाहींदमि त उहो इनशा तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। फ़िलहालु मां हिन खे शिफ्ट कयां थी पंहिंजे हिन ट्रेजर बॉक्स में। मां सिर्फ़ु जेके हिन ही आइस अलॻि थी रखां, ऐं हिन में 2 साइज़ आहिनि, इहे मीडियम ऐं वॾियूं, न 3 साइज़ आहिनि। हे ॾिसो, हिकिड़ो हे साइज़ आहे, हिकिड़ो हे साइज़ आहे, हिकिड़ो इलाही वॾो साइज़ आहे। सो बहरहाल ऐं थाल मुंहिंजो ख़ाली थी वियो। मां कोशिशि कई आहे हिन मां जेतिरो बि रबर बैंड्स हुया ऐं जेको बि मूंखे कचिरो लॻो उहो मां कढी छॾियो। बाक़ी त सभु ही जेके आहिनि न मज़े मज़े जी शयूं आहिनि। अञा बि हिते वेठी हिन खे मां सोईंदमि त हिन मां कुझु न कुझु निकिरंदो। ऐं हे जीअं घुंघरू आहे। बहरहाल कीअं लॻे थो न ट्रेजर बॉक्स। सो इहो मुंहिंजो ख़ज़ानो हाणे वेंदो कबट में। 7:30 थिया आहिनि ऐं असां डिनर बि करे चुका आहियूं। अञा ताईं असांजो इंटरनेट ठीकु कोन थियो आहे ऐं मां सोचियमि त हे तव्हांखे ॾेखारियां ऐं मां व्लॉग खे ख़तमु बि कयां इन ते। हे राजा जी शर्ट आहे, हे हादिया जी शर्ट आहे। हिननि जी ॻिचीअ ते मां ईअं कमु कयो आहे हल्को, त सिंपल ऐं एलिगेंट, ॾाढो सुठो थो लॻे। ठीकु आहे। सो हाणे हीअ वीडियो त मां कयां थी हिते ख़तमु। हिननि जा हे ड्रेसिस अञा नाइट ड्रेसिस हिते टंगिया पिया आहिनि जेके मां अञा ताईं बटण कोन लॻाया आहिनि, छो त डिफरेंट मसरूफ़ियतूं रहियूं आहिनि सॼे ॾींहं में। त अॼु जो व्लॉग हाणे मां हिते ई ख़तमु थी कयां, छो त कल्ह वारो बि रहियल आहे, उहो बि पोस्ट कोन कयो अथमि। सो इनशाला जीअं इंटरनेट ठीकु थी वेंदो त मां 2 व्लॉग्स जेके आहिनि गॾु ई पोस्ट कंदमि। सो तव्हां खां मोकिलायां थी। अलाह वाही।